बुढ़ी न थिए ज़मीन पुराणो न थिए सिज हिन ज़मीन मथां बिज कई हारींदा हलिया विया। अचो त सिंध जे तारीख़ी मागनि जो अव्हांखे तारफ़ करायां। हिन खे रुकन जो ठुल चवंदा आहिनि। हीउ ज़िला नवाबशाह ऐं तालका काज़ी अमन में वाक़िअ आहे। हीउ मुग़ल जे दौर खां बि अॻु कंहिं बादशाह जो तख़्त नशीन आहे। जा वढी ता वेह अण वढियो ता वाट थिए। हीअ तनी जो ॾेह कातीजन जे हथ में। हीअ क़दीमी माग सिंध जे तारीख़ खे ज़िंदा था रखनि। सिंध गवर्नमेंट हिन जी सार संभाल जे लाइ हिन जो कमु तमामु तेज़ीअ सां जारी आहे ऐं कुझु महीननि खां बंदि बि आहे। उमेद आहे त हिननि मागनि जी सार संभाल लहंदी त ही सिंध जे तारीख़ खे ज़िंदा रखण जे लाइ इहे माग तारीख़ जो मुताले जे लाइ आहिनि त सिंध सभा जहिड़ी हज़ारनि सदियुनि खां पुराणी आहे। अकाबील अखियुनि में बारी तोखे बान उभो अॻिरायूं करी माग हणियो मस्तान जानिब तूं ज़ियान अखियुनि सी एॾा करी। हक़ीक़त आहे त इहे माग मुंहिंजी सिंध धरती मुंहिंजी सिंध मड़ जा ही तारीख़ी वर्क आहिनि ऐं ही तारीख़ खे ज़िंदा रखण जे लाइ ही क़दीमी माग हीउ ज़िला नवाबशाह जे तालका काज़ी अमन में वाक़िअ आहे। हिन खे रुकन जो ठुल सॾियो थो वञे। हे बादशाह जो तख़्त नशीन आहे। अकाबील अखियुनि में तिखा तीर तोखे साजन इन सूर जी कल ना कंहिंखे मारी थो मूंखे चाढ़ियो लोह लतीफ़ चए। भिटाई घोट जी नगरी लाल शहबाज जी नगरी हीअ सिंध धरती सिंध जे ओलियान ऐं दरवेशनि जी धरती आहे। ऐं पाक हुसैन चयो त मूंखे सिंध खां जन्नत जी ख़ुशबू थी अचे। ऐं हा
हीअ हिकु जन्नत जी डिग्री आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा उहे लफ़्ज़ वाक़ई हक़ीक़त आहिनि ऐं हक़ीक़त ई रहंदा, छो जो पाक हुसैन सिंधा मुहाड़ करे उहो बि चयो त अगरि मूंखे इजाज़त मिले त आउं सिंध वञा ऐं सिंध मूंखे जन्नत जी ख़ुशबू थी मिले। पाए कान कमान में मारन मियां मुंह, पाए कान कमान में मारन मियां मुंह, मुंह में आए तूं मता तुंहिंजो ई न तोखे लॻे। हिन ठुल जी जेका मरमत थियल आहे, जंहिंजी ओसारी हिन चीकीअ मिटीअ सां थियल आहे, हिन जी वेकर ऐं हिन जी ड्रेक, उन मां मुताइलो अवां पाण करे था सघो ऐं कमु तमामु तेज़ीअ सां आहे ऐं कुझु महीननि जे लाइ बंदि बि आहे। इंशाअल्लाह उमेद आहे त सिंध गवर्नमेंट हिन जी सार संभाल कंदी। हीअ मुंहिंजे सिंध अमर जे तारीख़ जा जियापा आहिनि। सिर सांदाण करे पुछ घर लोहार जो, धकन हेठि धरे मां गॾी रुकसी, भिटाई घोट जी नगरी सदाईं शाद ऐं आबाद रहंदी। सदड़िया सिर जूं कोह पचारू कन, चहकात कलाड़न कढिया मोटियो पो वञन, पिकूं से पियन सिर जनी जा सट में। हथी वधी वेंदी अखी बि आहे। अखियूं ओॾां खण जॾां कातिल कुल, मतो कन मुल पक बराबर पंहिंजो। नाज़ुक नैण सजण जा, नाज़ुक मथस नकाब,
उन्हनि जे खुई खुमारिया त नरकस न संताप अचनि जे कोस कहर ते त जुगनि खे जवाब अचनि जे महर माफ़ीअ ते त छा जा ॾोह हिसाब अहिड़ो हुसन हिसाब आहे मंझंदि एजाज़ चए। अव्हांजो ख़ाकी खादिम रमज़ान जमाली मनाड़ो। मुंहिंजे चैनल खे तेज़ ख़बर फॉलो कयो ऐं सब्सक्राइब कयो जीअं हर नओं वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।